ज़िले कश्मीर कंदकोट में बदअमनी जी उड़ान बदसूर जारी है। तारीख़ बदली, साल बदलियो, ज़िले कश्मीर कंदकोट जो SSP बदलियो न बदलियो तो ॾोहारनि जो इरादो न बदलियो। मिले ॼाण मूजिब तंगवानी में कायम सराफा बाज़ार में नामालूम चोरन के टोले सोनारो, बरकत बंगवार, अली संदायो, आज़म मुगल, फैसल, मुनीर मंगसी समेत 6 दुकान जा ताला टोड़े दुकान में सोना ज़ेवर 15 लाख का अधिक रोक रक़म चोरी करे फरार थी विया। वाक़े बाद सराफा एसोसिएशन दुकानदारन ऐं ॿियनि शहरनि सियासी समाजी अॻुवाणनि बरकत बंगवार, फैसल, अली हसन ऐं ॿियनि जी अॻुवाणी में बस स्टैंड ते सिंध बलोचिस्तान रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असांजा दुकान सरेआम चोर दुकाननि जा ताला टोड़े केतिरा ई सोना ज़ेवर लखीं रुपया रोक रक़म चोरी करे फरार थी विया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे। हिते कोई बि महफ़ूज़ न आहे। मुज़ाहिरीन चयो त असां मुतालबो कयूं था त जवाबदार गिरफ़्तार करे चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापसि कराई वञे।